हिकिड़ो पोरियत जो पुट हिन वक़्तु माशाल्लाह करोड़पति थी आयो न। अल्हम्दुलिल्लाह सर। हाँ, गाड़ी 0 मीटर गाड़ी में घुमे थो अल्हम्दुलिल्लाह। ऐं इहो कंजूसी थो करे नंढी गाड़ी ते चाहे त अञा गाड़ियूं वॾियूं पइनि ऐं नंढी गाड़ियूं फील्ड लाइ। हाँ, वॾियूं गाॾियूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं गाॾियूं आहिनि? करोला सर आहे हाँ। यार्स येरिस बि आहे। यार्स आहे। येरिस को रही आहे तव्हां? स्कूल बि वेंदा हुआसीं, वरी रिसेस जे टाइम ते अची ऐं संबोसा खणी पंहिंजे ॻोठ में खपाए, वरी रिसेस जो अधु कलाक ख़तमु थींदो ऐं वरी स्कूल वेंदो हुउसि। उन खां पोइ सब्जीअ जो गाॾो मूं मटियारनि में हयो। हिन मां असां तक़रीबन जेको सेविंग आहे, ख़र्च बर्च कढी 10 लख रुपया सेविंग करियूं था पर ईयर। नौकरियुनि में कुझु बि न आहे रखियो। तव्हां नौकरियुनि में 30,000 50,000 40,000 रुपए ताईं पगार खणंदा। हेॾो महांगाई जो दौर लॻो पिया। हिन फील्ड में अचो, अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे लखनि रुपयनि जो फ़ाइदो थींदो। हिन वक़्तु तव्हां मंथली घणो कमायो था? अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान बुगी ऑफिशियल में भली कार। यकीनन तव्हांखे और अजीब लॻंदो हूंदो त ही केले जे फसल में जंगल में मंगल लॻो पियो आहे। जंगल में मंगल तव्हांखे हाणे थो ॾेखारियां। अस्सलाम वालेकुम। ही केले जे फसल में ईअं सम्झो त हिकिड़ी नंढड़ी औताक आहे। ही जेको नौजवान आहे शुएब अहमद ख़ासकेली अॼु वाकई ख़ासि आहे। हिकु पोरियत जो पुटु जंहिं केले जे फसल में हिकिड़ी इनोवेशन कई। ब्राज़ील जी जिन्स आणे तमामु घणी सख़्तु महिनत करे 80 एकड़नि ते हुन पंहिंजो केले जो फसल लॻायो। ही कदावर जेके तव्हां केले जा वण ॾिसो था, ही सॼी सिंध में तव्हांखे फ़क़ति हिन इलाइक़े में नज़र ईंदा। मटियारी ऐं हैदराबाद ज़िले जे संगम वारो ही इलाइक़ो आहे जिते ही केले जो जेको आहे सो फसल चइजे, बाग चइजे, छा चइजे भाउ? फसल चइजी सघे थो, बाग बि तव्हां चई सघो था। अच्छा, ही फ्रूट जो हिकु बाग आहे केलो। ऐं हीअ जिन्स माशाल्लाह नायाब आहे ऐं महिनत तव्हां ॾिसो पिया। महिनत पंहिंजी जॻह ते, पर जीअं असां एंटर थिया आहियूं जेको रस्तो हो उहो माना ढकियल हो केले जे वणनि सां। एॾो ख़ूबसूरत मंज़र, ईअं लॻो पियो त तामिल फिल्म जी शूटिंग कयूं अॼु। सो अॼु लॻे पियो त पाण कंहिं अहिड़े एरिया में आहियूं जेको मतिलबु सिंध में आमतौर ते त केले जो जेको वण हूंदो आहे नंढो हूंदो आहे। हिन जी छा भाउ ख़ासियत आहे, इहो थोरो असांखे ॿुधाइजो। सर अल्हम्दुलिल्लाह, पहिरियां त पंहिंजो तारीफ़ करायां। शुएब अहमद ख़ासकेली मुंहिंजो नालो आहे। तारीफ़ असीं पाणे कराईंदासीं ऐं वॉइस ओवर बि थींदो साईं। ही फार्म जेको आहे सो हसनैन एग्रीकल्चर फार्म आहे ऐं हीअ जिन्स ब्राज़ील जी आहे। हीअ 2018 में हिते असां लॉन्च कई न, हिते हसनैन एग्रीकल्चर फार्म में पोखीसीं 2018 में। ऐं हिन जो वज़न जेको लूंगर जो आहे सो 40 kg आहे। ऐं आमतौर ते जेके पंहिंजा पुराणा केला आहिनि उन्हनि जो वज़न वधि खां वधि 15 kg थिए थो। लूंगर एतिरो फ़र्क़ु आहे? एतिरो फ़र्क़ु आहे, 25-20 kg जो फ़र्क़ु हिकु लूंगर में अचे थो। उन हिसाब सां ही एवरेज बि ॾिए थो ऐं माली जेकी इनकम आहे सा हिन जी वधीक आहे। हिन मां असां तक़रीबन जेको सेविंग आहे, ख़र्च बर्च कढी 10 लख रुपया सेविंग करियूं था पर ईयर फी एकड़। ऐं पाण वारी जेकी पुराणी जिन्स आहे बसराई, उहा सर केतिरी महिनत करे उन खां पोइ उनजी सेविंग जेकी आहे 2.5 लख 3 लख रुपया आहे। इलाही ज़मीनदार जेके आहिनि सो हिन ॾे मूव थी विया आहिनि। पोइ पुराणा पंहिंजा केला कढी हाणे ही जेको विलियम जिन्स आहे हिन तरफ़ वञनि पिया। पहिरीं माण्हुनि हिन खां लहरायो हुए त असांखां थींदो या कोन थींदो, पर 2018 में जॾहिं असां पोखियो, फर्स्ट टाइम असां ही पोखियो। ॿियो इमदाद निज़ामाणी साहिब जिन पोखियो टंडो सूमरो में, उहो माशाल्लाह सुठो केले जो ग्रोवर आहे। साईं इमदाद निज़ामाणी साहिब जो नालो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते हिन फार्म ते बि असां इमदाद निज़ामाणीअ खां टॉप ते आहियूं। माशाल्लाह वज़न लूंगर जो ऐं फ्रूट जेको आहे, फ्रूट जी साइज़, ज़ाइको अल्हम्दुलिल्लाह असां पोटाश जेको हिनखे ॾियूं था 10 बैग 50 kg वारी, ऐं उन जे करे हिन जी मिठास वधीक आहे। अच्छा भाई, इहो ॿुधाइजो त ही हिते पाकिस्तान में तव्हां जेको आहे सो विकिरो कयो था या ॿाहिरि एक्सपोर्ट थिए थो? सर ही तक़रीबन असां एक्सपोर्ट थिए थो, ईरान वञे थो।
अच्छा ईरान, काबिल, अफगानिस्तान ॾे। सही। त हिन साल त माशाल्लाह एक्सपोर्ट सुठी हली आहे। अच्छा हिन 80 एकड़नि ते बाग आहे, जी केतिरा माण्हू रोज़गार सां लॻल आहिनि, उन्हनि जी पघारूं कीअं आहिनि, घटि में घटि केतिरी आहे? सर 20,000 25,000 रुपए ताईं असां फी माण्हू खे पघार ॾींदा आहियूं। अच्छा उहे वेठा आहिनि, नज़र अचनि पिया। मज़दूर सर असांजी टीम बाक़ाइदा वेठी आहे। अच्छा हला। यार थोरो वधायो न, तव्हां ॾिसो तव्हां माशाल्लाह सुठो था कमायो, जेके महिनत था कनि उनजो बि त ख़्यालु रखो न। सर उन्हनि जो बिल्कुलु ख़्यालु रखंदा आहियूं, पघार खां अलावा एक्स्ट्रा बि पर अञा हाणे वधीक रखिजो इंशाल्लाह। अच्छा दोस्तो, भाउ शोएब अहमद ख़ासकेली सां कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो। तव्हांखे थोरो ॿुधायां हाणे, शोएब अहमद ख़ासकेली हिकिड़े पोरियत जो पुटु आहे। ही सिंध जे नौजवाननि लाइ हिकिड़ो रोल मॉडल आहे, हिकिड़ो मिसाल आहे। हा उहो ईअं जो ही ज़मीन हिन जी न आहे, ही ज़मींदार सां पार्टनरशिप में कमु करे थो। हिनखे जेतिरी बि आमदनी थिए थी उन मां 10% मिले थो। 90% ज़मींदार इन करे खणे थो, ज़मीन हुनजी आहे सॼी, ख़र्च हू करे थो। अच्छा लेबर खे बि हू ख़र्च ॾिए थो, ऐं ॿिया जेतिरा बि जेके आहिनि ख़र्च आहिनि उहो बर्दाश्त करे थो। 10% हिनखे इन करे मिले थो, हिन इनोवेशन कई आहे, ज़िम्मेवारी खई आहे त तव्हांखे इहो कामयाबु करे ॾेखारींदुसि। ऐं गुज़िरियल 6 सालनि खां ही कामयाबु थींदो अचे ऐं अॻिते बि जेको आहे सो हुनजी कोशिशूं जारी रहंदियूं। हिकिड़ो पोरियत जो पुटु हिन वक़्तु माशाल्लाह करोड़पति थी आयो न। अल्हम्दुलिल्लाह सर। हाँ गाॾी 0 मीटर गाॾी में घुमे थो, अल्हम्दुलिल्लाह। ऐं इहो कंजूसी थो करे, नंढी गाॾी ते चाहे त अञा गाॾियूं वॾियूं पाइनि ऐं नंढी गाॾी फील्ड लाइ। हा वॾियूं गाॾियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं गाॾियूं आहिनि? करोला सर आहे हाँ। ऐं यार्स। येरिस बि आहे, यार्स बि आहे। येरिस कोराई आहे तव्हां वटि। अच्छा इहो ॿुधायो तव्हां वालिद साहब छा कंदो? सर वालिद साहब मुंहिंजो मज़दूर हो, ऐं मूं बि नंढे हूंदे जॾहिं स्कूल टाइम हो तॾहिं मूं बि पोरियत कई, मज़दूरी कई एतिरे क़दुरु जो स्कूल बि वेंदा हुआसीं, वरी रिसेस जे टाइम ते अची ऐं संबोसा खणी पंहिंजे ॻोठ में खपाए, वरी रिसेस जो अधु कलाकु ख़तमु थींदो ऐं वरी स्कूल वेंदो हुउसि। उन खां पोइ सब्ज़ीअ जो गाॾो मूं मटियारनि में हयो, उते बि मूं पंहिंजो पोरियो कयो। उन खां पोइ मैट्रिक में पढ़ंदो हुउसि, मैट्रिक खां पोइ केले जी फील्ड में आयुसि। केले जी फील्ड में अल्हम्दुलिल्लाह दिलचस्पीअ सां कमु कयोसीं ऐं वरी महिनत कईसीं। उन खां पोइ साईं जन सां मुलाक़ात थी ऐं साईं जन चयो त केले जो कमु अची असां सां गॾु करियो। सो 2018 में हिते स्टार्ट कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह सुठो जेको सो हिन केले ते वर्क कयोसीं, कमु कयोसीं, रिज़ल्ट माशाल्लाह तव्हांजे अॻियां आहे। पर महिनत नंढे हूंदे खां जारी रखीसीं। 7 क्लास में पढ़ंदो हुउसि, मुंहिंजो फादर साहब वफ़ात करे वियो। अच्छा उन पंहिंजे बलबूते ते कंहिंजे अॻियां हथ नाहे टंगणो, मज़दूरी करणी आहे। वॾो ब्रादर आहे अहमद नालो आहे हुनजो, उनजी सपोर्ट हुई, अमड़ जूं दुआऊं गॾु हुयूं, अॼु ॾींहं ताईं अमड़ जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। असुल ॻाल्हि हाणे तव्हां कई आहे। हा अमड़ जी दुआ जो इहा सॼी अथव। अमड़ जे दुआनि जो ई कमाल आहे। हिन टाइम पे घरां निकिरंदा आहियूं, अमड़ दुआ कंदी आहे त पुट तव्हांजा बेड़ा पार हूंदा, सो बेड़ा पार आहिनि अल्हम्दुलिल्लाह। दोस्तो इहो बिल्कुलु माना इन में हिकु सैकड़ो बि शक जी गुंजाइश न आहे त अमड़ जी दुआ जेकॾहिं लॻे न इंसान खे अॾे छॾे। ही अॾियल दोस्त आहे। असांखे बि मूंखे बि अलाह ताला तमामु घणी इज़त सां नवाज़ियो आहे ऐं मूंखे पंहिंजी माउ जी दुआ आहे। सो सभिनी जी अमड़ियुनि खे ॿिन्ही हथनि सां सलाम कजे थो त उन्हनि जी दुआउनि में अलाह ताला एतिरी ताक़त रखी आहे जो इंसान किथां खां किथे पुॼी वञे थो। सो ही दोस्त किथां खां किथे पहुतल अथव। हू जेके चवंदा आहिनि न उहो हमरा जेको आहे सो फलाणो पहुतल आहे, असुल पहुतल ही अथव। सो दोस्तो ही पंहिंजे सिंधी नौजवाननि लाइ हिकिड़ो वॾो उत्साहींदड़ किरदारु आहे। हाणे अचूं था त सिंध जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि, जिन खे लगन आहे कमु करण जी, जज़्बो आहे, उन्हनि खे उहो छा पैगाम ॾींदो? सिंध जा जेके नौजवान आहिनि, बेरोज़गार हुजनि या कंहिं रोज़गार सां लॻल हुजनि, तव्हां हिकिड़ो मिसाली किरदारु आहियो, छा उन्हनि खे मैसेज ॾींदो? सर नौजवाननि खे इहो ई मैसेज आहे त माण्हू चवंदा आहिनि त असांखे सरकारी नौकिरी मिले। सरकारी नौकिरीअ में कुझु बि न आहे रखियो, पंहिंजे कारोबार जी तरफ़ वञो। ही जेको ज़रात जो बि माशाल्लाह सुठो कमु आहे, ज़रात में अचो, ॿिया बि इलाही खोड़ सारा कारोबार आहिनि। कारोबार जी तरफ़ तव्हां निकिरंदो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। बाक़ी नौकिरियुनि जे आसिरे लॻंदव त फलाणे असांखे नौकिरी कोन ॾिनी, फलाणे असांखे हीअं कोन कयो। नौकिरियुनि में कुझु बि न आहे रखियो। तव्हां नौकिरियुनि में 30,000 50,000 40,000 रुपए ताईं पघार खणंदव। हेॾो महांगाई जो दौरु लॻो पिया, हिन फील्ड में अचो, अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे लखनि रुपयनि जो फ़ाइदो थींदो, हज़ारनि जी ॻाल्हि न आहे। हिन वक़्तु तव्हां मंथली घणो कमायो था? सर 4 खां 5 लख रुपया। माशाल्लाह माशाल्लाह, अलाह साईं तव्हांखे अञा वधाए।
छाकाणि त तव्हां हक़लाल जी रोज़ी बि कयो पिया ऐं पंहिंजे महिनत पंहिंजे ॿल ते अॻिते वधाया आहियो। सो अमर जी दुआ इहा अथव। शोएब साहब वॾी तव्हांजी महिरबानी। अञा का ॻाल्हि रहिजी वई हुजे तव्हांजे दिलि में को अरमान हुजे ॿुधायो असांखे। असीं बार बार तव्हां वटि न ईंदा। चाहे पियो ॾिसंदो। हलो सही आहे।